तंहिंजे करे असांजो अंदर जो आवाज़ कमाल जो हूंदो आहे। असांजे अंदर जे आवाज़ में हिकिड़ो दम हूंदो आहे, पर असल चीज़ ईंदी आहे त उनजो दम वञे काॾे थो, असांजी सोच वञे काॾे थी, असांजा वीचार फिरनि काथे था। असां अहिड़े दमदार आवाज़ खे, पंहिंजी दमदार सोच खे ओछा में लॻायूं था। पोइ जहिड़ी असां नियत रखंदा आहियूं, पोइ तहिड़ो ई असांजा कम थियण शुरू थींदा, तहिड़ो असांजो फल मिलण शुरू थींदो। ओ मरे हिकिड़ो आहे, वो कुदरती पाण वॾी उमिरि जो आहे, उनजा जेके ॿार आहिनि, सिधी सी ॻाल्हि आहे, उनजा ई ॿार आहिनि जेके नौजवान अथसि, 12 बजे जा ॿियो न, पर हर कंहिंजे भाव जी ॻाल्हि मूंखे अचे थी यादि। जॾहिं पोड़ो ईंदो आहे, मिलंदा सभु हेॾे, कॾहिं को मौक़ो हूंदो आहे तो मां कॾहिं उनखे चादर विधी आहे न त राड़की साहब में, तो जेको वॾी उमिरि वारो आहे उनजी पंहिंजी सोच, पंहिंजी माना भाव जी कमी हुनमें कोन्हे, पर हिकिड़ी सोच जी मां ॻाल्हि कंदो पिया, भाव जी कमी न आहे। सॼी औलाद खे सॼो फेरण में उनजो दम आहे, ॿियो कंहिंजो कम ई न आहे, कम बि सॼो उनजो ई आहे, पर हिकिड़ो भाव जी ॻाल्हि कंदो पिया त भाव छा कंदो आहे। कॾहिं मां उनखे चादर विधी आहे तो चवंदासीं चादर थी आहे, पोइ कॾहिं चवंदासीं चादर 100 रुपए जी आहे, कॾहिं चवंदो आहे 500 जी आहे, कॾहिं चवंदो आहे 1000 जी आहे, ज़रूरु ॻणींदो आहे, जेको ई पिया विझांसि, जेका हुजे ज़रूरु ॻणींदो आहे। उनजी आदत आहे जेको पोड़ो आहे। ऐं जेके उनजा औलाद आहे, उहा उन चादर खे एतिरो प्रेम सां वरती आहे, बसि मालिक जी चादर आहे, उन सचे साईं जी रहमत आहे, इन में ठहिकिया रहंदासीं, तव्हांखे कॾहिं तकलीफ़ ईंदी न, सदाई सुखिया रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं। तो भाव जी ॻाल्हि उहा साॻी चादर हूंदी आहे। जॾहिं उहो पोड़ो पाईंदो आहे उन ते असरु उहो कंदी आहे, पर कॾहिं मुंहिंजे दुख में कमु ईंदो आहे, मुंहिंजा ॿार पाईंदा आहिनि, उनखे बाक़ी कोई दुख न लाहींदो आहे, मालिक दुख लाहे चवंदो आहे चादर में ठहिकियल असांखे कुझु बि न थींदो आहे। त जंहिं भाव सां असां पंहिंजो पाण खे रखंदा आहियूं, जंहिं प्रेम सां पंहिंजो पाण खे रखंदा आहियूं, असां हलंदा आहियूं, असां तहिड़ा बणिजी वेंदा आहियूं।